नाज़रीन अस्सलाम वालेकुम। आवां ॾिसी रहिया आहियो JTN वेब न्यूज़। आऊं आहियां जावेद उस्मान बिजाणी। ख़बर आहे ठुलबी सेक्शन थाणे जी हद ॻोठ फज़ल खान बंगलाणी मां नामालूम हथियारबंद इलाइक़े जे वॾेरे फज़ल खान बंगलाणी जे माल जे वाड़े तां 9 मींहूं चोरी करे फ़रार थी विया। बंगलाणी बिरादरी पारां पुलिस जी मदद सां हथियारबंदनि जो पेरो खंयो वियो। पेरे जा निशान नापरकोट जे कच्चे वाड़ी वारे इलाइक़े में गुम थी विया। ॿिए तरफ़ बंगलाणी बिरादरी तरफ़ां चोपायो माल वापसि कराइण लाइ राॼूं कोशिशूं तेज़ कयूं वियूं आहिनि, जॾहिं त इलाइक़े जी मक़ामी मीडिया मूजिबि हथियारबंदनि पारां फज़ल खान बंगलाणी जूं 9 न पर 15 मींहूं चोरी करे विया आहिनि। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।